दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो दादू जुई वासी मुबैना अगवा थियल नारी ज़ुलेखा लगारी 22 ॾींहं गुज़रण जे बाद भी पतो पइजी न सघियो। बाज़ियाबी जे लाइ वारसनि जो दादू प्रेस क्लब खां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं SSP ऑफिस जे अॻियां पाक किताब खणी निटण उस में धरणो हयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमड़ हसीना लगारी इमदाद लगारी ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुंहिंजी धीउ ज़ुलेखा लगारी खे मुस्तफ़ा लगारी अगवा करे गुम करे छॾियो आहे। जूही पुलिस कार्रवाई करे गिरफ़्तार करण जे लाइ तयार न आहे। हिननि SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो खां मुतालबो कयो आहे त असांजी न्याणी बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार करे बेचैनी ख़त्म कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। मसलो यो आहे साईं, छोकिरी ज़ुलेखा लगारी हिकु हाज़िर सर्विस पुलिस जमादार जी न्याणी आहे जंहिंखे अगवा थिए खे 22 ॾींहं 23 थियो आहे। फारसे खां पोइ बि पुलिस उन्हनि जी धुर बंदी पैसा वठी न्याणी जो नालो ज़ुलेखा इहा साईं जोही डिग्री कॉलेज जे पासे में। कल जोही में भी हड़ताल कयूं, पुलिस बिल्कुलु उनके जवाबदार के बदलण लाइ तयार न आहे। पुलिस अञा प्रेशर थी विझे त राजूनी फ़ैसिलो करे तव्हांखे पैसा वठिजूं। असां चऊं था इज़त खां वधीक पैसा न आहिनि। छा जेको फ़ैसिले लाइ राज़ी करण लाइ कोशिशि थो करे, छा उन वटि के न्याणियूं पंहिंजूं कोन हूंदियूं? हीअ क़ौम जी न्याणी आहे, हे सिंध जी न्याणी आहे। एॾी ज़बरदस्ती करे हुन सां फ़ैसिले ते राज़ी करण लाइ हुनजे पीउ जमादार जोही पुलिस साईं मुतालबो SSP साहब के आ हेडी कुर्सी ते वेठा हो, तुझो जमादार हाज़िर सर्विस जी धी तू नथो आज़ाद कराई साईं। तू कहिड़ी कुर्सी ते वेठो आहीं? तोखे असां निमाणो वर्ता कयूं त असांखे ज़ुलेखा लगारी आज़ाद करा दे। कुछ अध कलाकनि खां पोइ SP ऑफिस जे अॻियां अमा क़ुरान खणी वेह थी हड़ताल तो ॾहीं बि। उन खां पोइ सूमरे ॾींहुं अमा गलो कसाइण जो ऐलान, पर वरी कुछ मजबूरियुनि जे करे सूमरे ॾींहुं 11 बजे SP ऑफिस जे ॿाहिरि अमा पाण सां